नाज़रीन, ठुल मां रिपोर्टर सिराज अहमद नूनारी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुल में एहतजाज इंडिया पारां पाकिस्तान ते हमलनि ख़िलाफ़ पीपुल्स पार्टी जे सॾ ते हिंदुस्तान जारियत ख़िलाफ़ पाक आर्मी जी हिमायत में हिकु वॾी रैली कढी वई। रैली में अॻवाननि पीपी ज़िले सदर बरकत अली दश्ती, जमील दायो ऐं ॿियनि अॻवाणी में म्यूनिसिपल कमेटी खां रहबर चौक ताईं रैली कढी वई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त भारत जी बुज़दिलाणे हमले जो पाक फ़ौज पारां मुंहुं तोड़ जवाब ॾियण ते सलाम पेश कयूं था। पाक फ़ौज सां हमदर्दी जो इज़हार कंदे पाक फ़ौज ज़िंदाबाद ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद मोदी कुत्ते ते लानत जा नारा हंया विया ऐं हिननि जो चवणु हो त असां हिंदुस्तानी हुकूमत जी अहिड़ी कार्रवाई जी सख़्त मज़म्मत कयूं था ऐं असांजो मुल्क पाकिस्तान हिकु फ़ख़्रिया जोहरी ताक़त मुल्क आहे ऐं का बि ॿाहिरियन क़ुवत अहिड़नि चालबाज़ हमलनि ज़रिए शिकस्त नथी ॾेई सघे। हिननि मुल्क जे अमुन ऐं सलामती खे बचाइण में मज़बूत अज़म जो इज़हार कयो वियो।